जीअं तूं कुझु थियणु चाहे थो त सभ खां पहिरियों हिकिड़ो कमु रख पाण वटि। कहिड़ो? तूं पंहिंजे दिमाग़ खे फ्रेश कर। पंहिंजे दिमाग़ खे फ्रेश कंदे अॻिलनि जा जेकॾहिं मसइला जा हिकिड़ा अहिड़ा वाक़िया तूं पंहिंजे दिमाग़ ते रखी वेंदे त उहो इंसान माना 24 घंटनि में उहे ख़्यालात इंसान खे मिलंदा आहिनि। कहिड़ा? जिन जा दिमाग़ में रखी वेठो आहे। 24 घंटनि में 1 घंटो अहिड़ो अची वेंदो आहे जंहिंमें अचानक उन्हनि इंसान जा ख़्यालात तुंहिंजे दिमाग़ ते अची वेंदा। पोइ उन इंसान में हिकिड़ी मर्ज़ थी वेंदो आहे। हिकिड़ो मर्ज़ कहिड़ो? जॾहिं इंसान अॻिलनि खे ख़्यालातनि में फोकस कंदो आहे न त उहो इंसान कलाकनि जो कलाक उन्हनि ॾे ध्यानु कंदा। हाणे केतिरो तूं पंहिंजो नुक़सानु कयो। जेकॾहिं ॾिस न तूं पंहिंजो हिकिड़ो कामयाबी जे लाइ सोचे वेठो आहे त मूंखे कुझु थियणो आहे त सभ खां पहिरियों त पंहिंजी हिन मोबाइल जेका मोबाइल अथई न इनखे टेम घटि। अगरि मोबाइल तुंहिंजे हथ में हूंदी न त तोखे उहे ख़्यालात अञा माना घणो हिकिड़ो तड़पाईंदा, अज़ियत ऐं परेशानी में विझंदा। कोशिशि कर मोबाइल जी टाइम पीरियड ठाहे। टाइम पीरियड ठाहींदे मां हिन घंटे में यूज़ कंदुमि, हिन कलाक में यूज़ कंदुमि, हिन कलाक में यूज़ कंदुमि। ॿिया कलाक जेके तुंहिंजा हूंदा न उहे तुंहिंजी कामयाबी ॾे फोकस ॾींदा। जेकॾहिं मोबाइल आहे, मोबाइल हिन महिल गीदे मां खण, ठीकु आहे। तूं हिन महिल गीदे मां खणंदे न त कलाकनि जो कलाक हुन मोबाइल में वेहिजी वेंदे ख़बर बि न पवंदी। पोइ त तोखे अॻिते कहिड़ा कम करणा हुया उहे बि तोखां हुन मोबाइल जे करे उन विसरी वेंदा। ॾिसो न, असां पंहिंजी ग़लती तस्लीम न कंदा आहियूं, साम्हूं वारनि ॾे इल्ज़ाम हणंदा आहियूं। पंहिंजी इंसान अगरि ग़लती तस्लीम करे त मां वाक़ई ग़लति आहियां, मां मोबाइल खे घणो टाइम ॾिनो आहे, मां पंहिंजी ज़िंदगी जो फज़ूल हिकिड़ो वक़्तु विञाए चुको आहियां, बाबा हाणे बि वक़्तु अथई, हाणे उमिरि वई न आहे। अलाह रब्ज़ुल जलाल वल इकराम तोखे वक़्त सां मां न सम्झ ॾिनी आहे। तूं हाणे सभ खां पहिरियों हिकिड़ो कमु कर। पंहिंजी लाइफ सेट करणु चाहे थो न, सभ खां पहिरियों त पंहिंजे दिमाग़ खे फ्रेश कर। हुननि जा ख़्यालात, बुरा रवैया, ग़लति वाक़िया पंहिंजे दिमाग़ मां कढी छॾ। तूं हाणे सोच जेको अॻिते थींदो उहो रब बहितर कंदो। तूं जंहिं शइ ते फोकस रखंदे न उहा शइ क़रीब थींदी। हाणे मां हिकिड़ो पंहिंजो मिसाल थो ॾियां। जॾहिं मां हिन फील्ड में आयुमि न त काफ़ी अहिड़ा हुया जेके गॾु खाइण पीअण वारा हुया, उहे मूं मां हथ कढी विया। मूं मां हथ कढी छो विया? उन्हनि चयो त हीउ साइको थी विया, सम्झे न। बल्कि मां हल मञा थो उन्हनि जी नज़रुनि जे आॾो मां साइको आहियां, छो त उन्हनि जी जहिड़ी सोच हूंदी उहो ओड़ो सोचींदा, सम्झे। जेको उन्हनि खां कमु न पुॼंदो आहे न त पोइ जिन खां कमु थिए थो त उनखे माना ग़लती हमेशह कयो वेंदो। मूंखे इन्हनि जी परवाह कोन्हे का। मां इन्हनि खे हिकु पेर जी चोंपल सम्झंदो आहियां। हीअ मुंहिंजी पेर जी चोंपल आहे, सम्झे न। इन्हनि ॾे जेकॾहिं मां तवजा ॾींदुमि, पंहिंजे दिमाग़ ते आणींदुमि न त पोइ उहे इंसान मूंखे दिमाग़ में घणी तकलीफ़ ॾींदा। मुंहिंजो कमु आहे अॻिले खे डिप्रेसर मां कढ, अॻिले खे मां परेशानी खां कढ, अॻिले खे मां रस्ता साफ़ करे। तूं पंहिंजी मंज़िल ते पहुचणु चाहे थो, हा पहुचणु चाहे थो न, सभ खां अवल रब सां सचो थी। 5 वक़्त निमाज़, अलाह सां अहिड़ी मोहबत कर जो ॿिए के इंसान जी तलब ई न थिए मोहबत जी। बाबा जॾहिं तूं अलाह सां मोहबत कंदे न त तो में हिकिड़ो इख़लाक़ अची वेंदो, ज़मीर वारो इंसान थी वेंदे। उहो इख़लाक़ अॻिलनि सां कहिड़े तरीक़े तोखे पेश कराईंदो उहो पाण अखियुनि सां ॾिसंदे। तूं रुगो रब सां मोहबत कर, अलाह सां सची मोहबत कर। अलाह सां सची मोहबत कंदे त रब्बुल आलमीन तोखे हिकिड़े इख़लाक़ में आणींदो। इख़लाक़ में जॾहिं आणींदो न त अॻिलनि जे आॾो बि उन्हनि जी दिलनि में बि तुंहिंजे लाइ सची मोहबत हूंदी। तूं जॾहिं पंहिंजी दिलि में अलाह जे लाइ सची मोहबत रखी वेठो आहे न त अलाह पाक ॾिस न, कर भला तो हो भला। तूं भलो रखी वेठो आहे न, अलाह तुंहिंजो भलो कर। ऐं नमाज़ जे वक़्त में अलाह ॾे हिकु बेनिमाज़ी कोशिशि कंदो कर पाण सां गॾु वठी। इहो बि सवाब अजर आहे। थी सघे मत उनखे तूं वठी वञे, थी सघे उहो इंसान अलाह सां सचो इश्क करे विझे। हा जेसि ताणी उहो निमाज़ी पढ़ंदो, हा रस्तो त तूं ॾेखारियो न,
पर उन जो सवाब अजर पियो तोखे मिलंदो वेंदो, चाहे दुनिया में हुजे चाहे क़बर में अंदरि हुजे। यकीन रखो, ख़ुदा जो कसम, मां दुबई में अहिड़ा हिंदू जेके मां उहे इंसान बि ॾिठा आज़ान जे वक़्त में मुस्लमाननि खे चवंदा जिन वटि कमु कंदा बर दुबई में, मां अहिड़ा बि ॾिठा आज़ान जे वक़्त में। यकीन करे मां कंहिं दोस्त सां मिलणु वियुमि न बर दुबई में त हिंदू बिरादरान माना हिकिड़ो हिंदू हुयो आज़ान जे वक़्त में, त उनखे चई त तूं हाणे निमाज़ पढ़ी आहे, निमाज़ आज़ान जी मिले निमाज़ पढ़ी आहे। हाणे हिंदू हिकिड़ो थी करे ऐं असां मुस्लमाननि खे पंहिंजो पाण खे ख़्यालु नथो थिए, हिकिड़ो ग़ैर मुस्लिम आहे उहो थो चवे त मां निमाज़ पढ़ी आहे। बाबा निमाज़ खे ईअं सम्झो मां न पढ़ंदुमि मां मरी वेंदुमि। निमाज़ खे अहमियत, निमाज़ खे इज़त, निमाज़ सां प्यार कयो, निमाज़ तूं क़ाइमु रख, अलाह सां तुंहिंजा सभु मसइला आहिस्ते आहिस्ते हल कंदो। तूं अखियुनि सां ॾिसंदो, यकदमि अलाह तुंहिंजा सभु मसइला हल कंदो न, पोइ तूं हिकु लालची ऐं शिरकी इंसान थी पवंदे। रब जंहिंमें देरि करे उन में ख़ैरु आहे, तूं अलाह ते तरक़ न। जज़ाक अल्लाह ख़ैर, मां सलाम।